आहियां त कहिड़ा बि संत हुजनि सभु महान आहिनि, घटि कोई बि संत कोन्हे, पर पंहिंजो गुरु पंहिंजो थींदो आहे। चवंदा आहिनि पंहिंजो गुरु जेको हूंदो आहे न उहो थींदो आहे पीर। ऐं ॿिया संत जेके थींदा आहिनि उहे थींदा आहिनि काका। पीउ खे पुटु पहिरें पवंदो त बि आशीर्वाद मिलंदसि, पर काकनि खे बि पवंदो त आशीर्वाद त मिलंदसि न। पर जेतिरो क़दुरु पीउ खे पवंदो एतिरो काकनि खे पवंदो, इहो त न ज थींदो। पीउ त पीउ थींदो ऐं काका काका थींदा। अगरि पीउ हथ हटाए छॾे पुट तां त काका रखंदा छा? न रखंदा नी। त हे गुरु जेको थींदो आहे न उहो पंहिंजो पीउ आहे। जेतिरो क़दुरु पंहिंजे गुरुअ खे पवंदो न एतिरो ॿियनि संतनि खे न पवंदो। आशीर्वाद ॾींदा, पंहिंजे गुरुअ खे पहिरें पवंदासीं त बि आशीर्वाद ॾींदा, ॿियनि संतनि खे बि पहिरें पवंदासीं त आशीर्वाद त मिलंदो ई। उहो त जितां खां असांखे गॾु करिणो ई आहे, जरी तां सभिनी हंधि आशीर्वाद गॾु करिणो आहे असांखे। पर पंहिंजे गुरुअ जहिड़ो कोई थी न सघंदो। अॼु अम्मा जो ॾींहुं आहे। संत त सभु करामत जा धणी हूंदा आहिनि। हिकु दफ़ो असां वटि पोरबंदर वारा संत आया न, थलीअ वारा, पोइ उहे ॿुधाइनि पिया, संतनि जूं ॻाल्हियूं निकितियूं त ईअं चवनि पिया मास्तर कहिड़ो बि जॾो हुजे पर शागिर्द खां त मथे थींदो न, छो जो हुनखे डिग्री मिलियल आहे न। इहो तॾहिं त उहो मास्तर थियो आहे। त संत कहिड़ो बि हुजे सिखनि खां मथे ई हूंदो आहे। त कंहिं बि संत जी निंदा न कजे, कंहिं बि संत खे हेठि न कजे। ईअं न चइजे त मुंहिंजो गुरु वॾो, हे संत हेठि, इहो न कजे। संत सभु महान आहिनि। हू ॿुधंदियूं आहिनि संत सभु अथई सिर मोर, पर मुंहिंजे हृदय अंदरि लाला राज वसे। त हर कंहिं जा जेके बि गुरु हूंदा, जंहिंजा जेके कयल हूंदा, उहे महान हूंदा आहिनि ऐं उहे पंहिंजे हृदय में वसाइण खपनि। मां चवंदी आहियां इहा ॿियाई कान्हे। पंहिंजे गुरुअ जो गर्व हुजणु खपे, छो जो जेतिरो क़दुरु पंहिंजे गुरुअ खे सिख जो थींदो न एतिरो ॿियनि खे न थींदो। त उहो पाण खे हुजणु खपे। पर ॿियनि संतनि जी बि निंदा न कजे। चवंदा आहिनि निंदा त आम माण्हुनि जी बि न कजे कॾहिं बि, पर संतनि जी त असुली न कजे। हुन आनंददायक वचन में ईंदो आहे न त पापीअ जो तरणु मुश्किल हूंदो आहे, पर निंदक जो नामुमकिन हूंदो आहे। पापी वरी बि तरी वेंदो, कॾहिं न कॾहिं पंहिंजे पाप जो पछताव कंदो त हू तरी वेंदो, पर निंदक असुली न तरी सघंदो। छो जो हिकु त पंहिंजा पाप एॾा मथां हुजनि, वरी जंहिंजी निंदा करे उन जा पाप पंहिंजे मथां चाढ़ियूं त एॾो जो भार हूंदो त कीअं तरी सघंदासीं असां। तरंदो त उहो न जेको हलकड़ो हूंदो, गौरा त तरंदा कोन। त केतिरो बि कयूं पंहिंजो गुरु पंहिंजो थींदो आहे। हे कोड़ीनार वारा अम्मा हिते रहियल हुआ, उन्हनि जूं ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायांव। जॾहिं पछाड़ीअ में असांजे घर 3 महीना रहिया नी, उन जॻह में रहंदा हुआसीं। हिननि जो ॾाढो विश्वास हूंदो, माना अति चइजे न, मां चवां मुंहिंजो बि एतिरो न हूंदो। पोइ जॾहिं बि पेरे पवंदा न, पोइ इलाही देरि मथे तां हथ ई कोन खणंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं पेरे पिया पवनिसि त कंध ते हथ पिया घुमाइनिसि, माना खणनि ई न को हे मथो मथे खणनि, न को अम्मा हथ खणनि। मां पई चवां अलाए छो हूअं त सदाईं हीअं मथे में हथ घुमाईंदा अथनि, अॼु अलाए छो कंध ते माना घुमाइनि था। मां सम्झी वियमि कुझु थियणो हूंदो। ॿिए ॾींहुं अम्मा विया वेरावल, हितां वेरावल पहुता ऐं हिननि खे कंध ते हिकु फुरड़ी निकिती। चवंदा ॾाढो सूर आहे, हुई नंढड़ी, कोड़की कीअं थींदी आहे।
चंद सूर ॾाढो आहे नंढड़ी पर सूर ॾाढो आहे। ॿिए ॾींहुं ॿुधो त अम्मा जो सॼो शरीर पुरड़ियूं पुरड़ियूं थी पियो आहे, वेरावल में हुआ। माना सॼी पुठी कंध माना खणी वरतन। एॾा हू शक्तिअ जा मालिक थींदा आहिनि। निशानी मिले रखियो थोड़ी निशानी या रखियो न त असांखे कीअं ख़बर पई। एॾो हू करे था सघनि संत, इन करे भगवान संतन खे पाण खां मथे कयो आहे। भगवान चवंदो आहे मां जेको लिखां उहो संत ड्राए सघनि, पर संत जेको वचन कढनि न उन्हनि खे मां रेते न सघां। त संतन में एॾी शक्ति हूंदी आहे, एॾा हू करामत जा धणी हूंदा आहिनि, पर ॾेखारींदा कोन्हनि। छो जो चवंदा आहिनि करामत कहर जो घर आहे। संत करामत ॾेखारींदा कोन्हनि। कॾहिं कंहिं संत चयो आहे छा त मां संत आहियां, मूं में एतिरी शक्ति आहे, कॾहिं कंहिं चयो आहे छा? पर वरी लिकंदा बि कोन्हनि। भगत करे पाताल में प्रगट होए आकाश, रजब तीनों लोक में छिपे न हरि का दास। हू लिकंदा बि कोन्हनि, छो जो उन्हनि खे सिख वरी पधरो करे छॾींदा आहिनि। संतनि खे लिकण ॾींदा कोन्हनि। हेॾी शक्ति हूंदी त उहा कीअं लिकंदी? त हू लिखी बि न सघंदा आहिनि, पर पंहिंजो पाण ज़ाहिर न कंदा आहिनि। ऐं हे अम्मा त माना ॾाढा गंभीर हूंदा हुआ, ॾाढा। कंहिंखे ख़बर न पवंदी हुई त हे संत आहिनि, हेॾी भक्ति हिननि कई आहे। गोंडल वारनि जा त पंहिंजा हुआ नी, त बि कंहिंखे माना कोन ख़बर पई त हिननि हेॾी भक्ति कई आहे। अहिड़ा हुआ। मुंहिंजे पीउ जी ॻाल्हि ॿुधायां। आज कोई भी न वे पाए छॾियो, जेके खणी आयो आयो पाए छॾियो, न त रहो ॿधो। गोंडल में उते रहियल हुआ त मुंहिंजे पीउ खे ॾाढी तकलीफ़ थी। हार्ट माना ॿ दफ़ा अटैक अची वियो हुयो। अॻे हार्ट अटैक ॾाढी वॾी ॻाल्हि लॻंदी हुई, हींअर त मामूली थी वई आहे, पर अॻे ॾाढी वॾी ॻाल्हि लॻंदी हुई। पोइ तकलीफ़ जो ॾाढी थियनि, डॉक्टर वटि वठी वियनि। डॉक्टर जवाबु ॾेई छॾियो, चई हे केस हाणे पूरो अथव। डॉक्टर जो ईअं चए त सभु हिम्मत हारे विया, सभु रोअनि पिटनि, माना अलाए छा सभिनी खे थी वियो। ऐं अॻे आहे न मौत जो ॾाढो थींदो हो सभिनी खे, हींअर एॾो कोन्हे। छो जो हींअर सत्संग वधियल आहिनि न, त हींअर सम्झ सभिनी खे आहे। त सभु जो रोअनि पिया। त मुंहिंजो काको अम्मा वटि वियो, माना पेरनि ते किरी पियसि, उथे ई न। असां तॾहिं दादी चवंदासीं, असांजी पुफी जो थी सघी, अम्मा हाणे था चऊं। त दादी जन चवनिसि था त हरदास छा खपई? मुंहिंजे काके जो नालो हरदास मल। त काका चईंसि त अदी हे दफ़ो 80 खे उथारे ॾे। मुंहिंजे पीउ जो नालो 80 मल। चईंसि काथे आहे? चईंसि ओताक में सुम्ही पियो आहे। दादी जन ॿिए रूम में हुआ, ओताक में वठी आयसि। माना सुम्हिया पिया हुआ ईअं जहिड़ो लाश। दादी जन हथ दबाए जोर सां ऐं बीह रहिया। तॾहिं हलंदा चलंदा हुआ, बीठा वेठा बि कोन। पर तेॾी महिल चवनि पिया, असां त गोंडल कोन हुआसीं, हा असां हिते हुआसीं।
चवन पिया तेडी मल अम्मा जी सूरत माना ॾिसूं न कोई ॾिसी न सके अहिड़ी थी वियनि 20 मिंटनि खां पोइ हथ हटाए ऐं चईं हाणे डॉक्टर ॾे वठी वञोसि पर वञण जहिड़ा हुआ कान डॉक्टर खे वरी वठी आया घर डॉक्टर ॾिसी वाइड़ो थी वियो चईं हे त चमत्कार थी वियो अथव पर तॾहिं बि मूंखां केस गौरो अथव राजकोट वठी वञोसि राजकोट वठी आयसि उतां टैक्सी कराए तॾहिं कारूं बि कोन हुयूं एॾियूं टैक्सी कराए वठी आयसि असांखे फोन कयनि भई सिधो कोशिया डॉक्टर वटि था अचूं उते अचो सभु असां वियासीं कोशिया डॉक्टर वटि 4 अलाए 5 ॾींहं जेके बि हुआ दाख़िल उते सभु रिपोर्टूं कयनिसि सभु ठीकु थी विया न त डॉक्टर उहो चए पियो अहिड़ो केस मां कॾहिं ज़िंदगीअ में न जियारियो आहे हे माण्हू बचण जहिड़ो हुअवज कोन पर तव्हां ते कंहिंजी त किरपा आहे पोइ असां सभु उन डॉक्टर खे ॿुधायूं पिया त असांजा गुरू आहिनि न जेके हे सभु उन जी करामत अथव उहो गोंडल वारो डॉक्टर बि माता जन खे गुरु जी चवंदो बाबाई डॉक्टर हूंदो नालो ई लिखंदो गुरु जी माता जन की जय त अहिड़ा हू संत करामत जा धणी थींदा आहिनि हिकिड़े ॾींहुं हिन जे घर हलिया रोटी माना खाराई ॿी बि संगत थोरी हुई गॾु त हिन रोटी करे रखी पोइ वियासीं मां कोन वई हुअसि तॾहिं मूंखे कोन चवंदी हुई ॿियूं वयूं जेके रिक्शा में 2-3 माउ पीउ उहे वयूं त हिन रोटी त करे रखी पर अम्मा जन अञा हिन जे घर विया ऐं हिन जो पुटु मनीष मन एडी मस्ती करे एडो रोए धरन ते चढ़ी वञे हीअं करे हूअं करे अलाए छा छा पियो करे थालियूं कटोरा पियो उछले त ये परचाइस अम्मा चन छॾेस न परचाइस भले पियो करे करन देस ये चई ईअं छो अॻियां ई नथा वञण ॾियनि उहो धरन ते मथे पियो चढ़ी वञेसि ठहियो जीअं तीअं करे हुननि रोटी खाधी ख़बर ई कोन थी पएसि केरु वेठो आहे अंदरि त इहे चए पई मूंखे छोकिरा ॿार चवंदा हुआ त मम्मी राति जो रूमनि में आवाज़ थो अचे केरु खीचा कचरियूं कीअं खाईंदो हुजे अहिड़ो आवाज़ थो अचे इहे चवंदी हुअसि न तव्हांखे थो अचे कुझु कान्हे त जीअं अम्मा माना आया चयोसि था चरी ख़बर ई कोन थी पएसि त अंदरि केरु वेठो आहे पोइ हिन जे छोकिरे एॾो घोड़ कयो रोटी सभु खाई उथिया रिक्शा कराए ॾिनईसि रिक्शा ताईं ॿाहिरि रोअंदो घीसड़ियूं पाईंदो ऐं आयो जीअं रिक्शा अम्मा जी वई ऐं छोकिरो शांत थी वियो त इहे चएसि थी त मनी अॼु छा थी वियो हुई तोखे छा पियो करे हे संत आया त ईअं कबो आहे मूंखे उन सां न को ॻाल्हाइण पियो ॾिए न को चमत्रिया मां रोटी खाराईमान न को शेवा कईमान छा थी वियो आहे चईसि छो मम्मी छा थी वियो मां त कुझु कोन पियो कयां ऐं सफ़ा नंढड़ो बि कोन हुअसि चङड़ो 12 सालनि जो हूंदो हा एॾो अञा नंढड़ो हुजे त खणी चमड़ो 12-13 सालनि जो अम्मा केॾा धड़का पेरनि चोथी परचाइस करण दे सॼे जेको करे ॾिस माना उहो जेको हो उहो कढी वियसि तंहिंखां पोइ आवाज़ कोन आयो घर में इहा त माना सच्ची पंहिंजी अखियुनि जी ॾिठल अहिड़ा माना संत थींदा आहिनि त अहिड़नि खे बि असां अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी ॾिसी बि जो न मञूं त असांखे हैफ़ हुजे संत न हुजनि त असां हुजूं ई कोन एॾो असांखे बचाए वरितो अथनि संतनि अलाए कहिड़े किने गटर जा कीड़ा थिया पिया सड़ऊं आहे केरु ईअं खणण वारो कोन हुजे हे उन्हनि ईअं विच विहारियो आहे केॾी किरपा कई अथनि असांजे मथां अपार किरपा कई अथनि असां लाइक़ु कोन आहियूं उन खां वधीक असांजे औकात खां वधीक ॾेई छॾियो अथई तॾहिं बि असांखे शिकायतूं
कॾहिं शुक्र कयो आहे त साईं शुक्र अथई तो असांखे छा न ॾिनो आहे, कॾहिं ईअं चयो आहे? जेका शइ न हूंदी बसि उन लाइ पिया शिकायतूं कंदासीं, हे न ॾिनो अथई, हे न ॾिनो अथई। 99 शयूं ॾिनियूं हूंदई उहे कोन ॻणींदासीं, पर हिक न ॾींदो त उहा घड़ीअ घड़ीअ तरी ईंदी। पर चवंदा अथव जेको शुक्राना न मञे न भॻवान जा त उनखे शिकायत करण जो कोई अधिकार ई कोन्हे। वो कॾहिं न चए त मूंखे हे भॻवान न ॾिनो आहे ऐं हे छो न ॾिनो अथई, इहो न अचणु खपे असांजे मन में। गुरु ऐं शिष्य जे विच में त छो अचण ई न खपे। चवंदा आहिनि जे असांखे मन में छो आयो न त गुरुअ हीअं मूंसां छो कयो त एतिरो गुरु असां खां परे थींदो वेंदो आहे। जेतिरो थिए असां हुन जे रजा में राजी रहणु सिखूं। जीअं करे वाह वाह, हीअं करे त बि वाह वाह, हीअं करे त बि वाह वाह। छो जो न्याव में पूरे पूरो आहे। जेके असां कर्म कया हूंदासीं न उहे ई असांखे भोॻाईंदो, ॿिए कंहिंजा कोन ॾींदो त हिन जा तूं भोॻ। इहो त कॾहिं थियणो ई कान्हे, न को थियो आहे। त असांखे कर्म संभाले करणो आहे। जेतिरो थिए सभु सोचे वीचारे पोइ कयूं। साईं लालाराज असांखे चवंदा सम्झ ई भॻवान अथव, सम्झ सां हलो। सम्झ सां हलंदासीं त बसि असां भॻवान आहियूं। असां में शक्ति घटि कान्हे, उहे ईश्वर जा अंश आहियूं असां। असांजे अंदर में भरपूर शक्ति भरियल आहे, जंहिंजे करे असां हली था सघूं, उथी था सघूं, वेही था सघूं, खाई सघूं, पी सघूं, कीअं सभु कमकार करे था सघूं। त उहो केरु थो कराए? जॾहिं जो इहो श्वास निकिरे थो तॾहिं शरीर त इहो सॼो पियो हूंदो आहे, पोइ छो नथा कुझु करे सघूं? निकिरे त इहा श्वास जी जरी थी न, त उहा शक्ति आहे न। हिकु राजा ऐं वज़ीर वञनि पिया त हिकु जंगल मां लंघनि पिया त उते वण जे हेठां ॾिसनि था त हिकु जवान नौजवान सुम्हियो पियो आहे ऐं ॿुढो उनखे जोर पियो थो ॾिए। राजा ॾिसी एॾो गुस्से में अची वियो, मुंहिंजे राज्य में अहिड़ो अंधेर नौजवान पियो थो हुन ॿुढे खां जोर ॾियारे, अहिड़े बुज़ुर्ग खां। तलवार कढी ऐं उनखे मारण पियो वञे। वज़ीर सियाणा हूंदा आहिनि। वज़ीर चईसि राजा भी तूं तकड़ न कर हिनखे मारण जी। चईसि न, अहिड़ो अंधेर मां ॾिसी नथो सघां। ॼण हू ॾंढो ॾौटो नौजवान सुम्ही पियो आहे ऐं हू अहिड़ो बुज़ुर्ग पियो थो जोर ॾिएसि। वज़ीर तो चईसि राजा कुझु ॻाल्हि में हूंदो, मां हींअर ई जांच लही थो अचां। वज़ीर आयो, उन ॿुढे खे अंदरि सॾु कई पासीरो। चईसि मां हिकु सुवाल पुछां, मूंखे जवाबु ॾींदे? चईसि हा चओ। चईसि कणिक जे गुण मां जो चपटी निकिरे त छा बचंदो? चईसि हाणे गुण मां चपटी निकिरंदी त कुझु फ़र्क़ु ई न पवंदो, गुण सॼी पई हूंदी, हेतिरी चपटीअ में कीअं ख़बर पवंदी के ॿ टे दाणा निकिरंदा त? चईसि ठीकु आहे। वरी हुन नौजवान वटि आयो, चईसि तोखां हिकु सुवाल पुछां, ॿुधाईंदे? चईसि हा। साॻियो ई सुवाल पुछईसि त कणिक जे गुण मां जो ईअं चपटी निकिरे ॿ टे दाणा त छा बचंदो? चईसि कुझु कोन बचंदो, हड़ई वई। वज़ीर सियाणो सम्झी वियो, राजा खे अची ॿुधाई। चईसि राजा मां चयो मां न कुझु ॻाल्हि में हूंदो, तकड़ करे तूं हुनखे मारे छॾिया त पाप जो भागी बणे आ तूं त। चईसि छो? चईसि मां वियुसि न त हुन ॿुढे खां पहिरियों सुवाल पुछियो त कणिक जे गुण मां जो चपटी निकिरे त छा बचंदो? त हुन चयो गुण ईअं ई पई हूंदी, चपटीअ में कोई फ़र्क़ु ई न पवंदो, समुंड मां जो बुख भरबो त फ़र्क़ु पवंदो छा? राजा चईसि सची ॻाल्हि त आहे। चईसि पोइ वरी मां हुन नौजवान खां पुछियो त
त कणक जे गुण मां जो चपटी निकिरे त छा बचंदो, त उन चयो हड़ई वई, कुझु कोन बचंदो। चईसि पर इहो कीअं? चईसि हल त हाणे उन खां पुछी ॾिए। राजा खे अॻियां वठी थो अचे, उन नौजवान खे चए थो त तो जेको जवाब ॾिनो नी, राजा खे खोले सम्झाए, असांखे सम्झ में नथो अचे। त उहो नौजवान चएसि थो त जेका कणक जी गुण आहे नी, उहा असां आहियूं, मानुष जनम असांजो। कणक जे गुण मां चपटी कढूं, माना असांजी श्वास जरी वई त हड़ई वई न, छा बचंदो? कुझु बचंदो? राजा वाइड़ो थी वियो। पोइ वज़ीर राजा खे सम्झाए थो त हे ज्ञानवान आहे, हे संत आहे, हिन भक्ति कई आहे, तॾहिं हे ॿुढो हिनखे ज़रूरत हुजे। हिन में नंढे वॾे जो, ग़रीब अमीर जो, स्त्री पुरुष जो त कुझु हूंदो ई कोन्हे, केर बि करे। चवंदा आहिनि न त विच जी डेरी आहे। असांखे माता जन चवंदा, असां नंढियूं नंढियूं हूंदासीं न, पोइ चवंदा विच जी डेरी अथव, छोरी खणी वठो। असां चवंदासीं छा पियो आहे विच में, तो खणी वठूं, कुझु आहे छा तो खणी वठूं? तॾहिं सम्झ एॾी कोन हूंदी त छाखे था चवनि विच जी डेरी। त इहो विच जी डेरी आहे, केर बि करे, नंढो करे, वॾो करे, ग़रीब करे, शाहूकार करे, स्त्री करे, पुरुष करे, ॿार करे, ॿुढो करे, केर बि करे। कंहिंखे जलाए छा त तूं भक्ति न कर? केर जलींदो छा? त ग़रीब नथो करे सघे भक्ति, या नंढो नथो करे सघे। हिन में कंहिंखे जल कान्हे। जेको करे सभिनी खे छूट आहे, पर करे, पर असांखे उहा करणी कान्हे। पोइ बहाना खपनि। जीअं बि वणे तीअं जप मन राम, कूड़ा मन जा छॾ तूं बहाना। उहे असां हे बहाना था कयूं, टाइम कोन्हे, असां वांदा कोन था थियूं, घर में एॾो कमु आहे, भई असांजी आक आहे, भॻवानु ॾिसे कोन पियो थो छा त हेॾो कमु अथनि, त केॾी महिल सत्संग में वञूं। भॻवानु इन लाइ थोरी हिते मोकिलियो आहे त तव्हां घर जे कम में पूरियूं हुजो। छाजे लाइ असांखे मोकिलियो अथई, उहो पंहिंजे मन खां पुछूं त मन तूं हिते छाजे लाइ आयो आहे, छा करणु आयो आहे, छा तूं करे रहियो आहे, छा तोखे करणु खपे। उहो कॾहिं असां पंहिंजे मन खां पुछियो आहे? उहो पाण ॾे ध्यानु कोन ॾींदासीं, बाक़ी ॿियनि ॾे झटि ध्यानु वेंदो। त फलाणी सत्संग ते ईंदी ई कोन्हे, सॼो ॾींहुं घर जो कमु कंदी आहे। असां छा था कयूं उहो कोन ॾिसंदासीं। त चइनि था ॿियनि ॾे न निहारियो, जेतिरो थिए पंहिंजो पाण ॾे निहारियो, पंहिंजो पाण सुधारियो, त असां अॻिते ईंदासीं। बाक़ी ख़ाली सत्संग ॿुधंदासीं त बि कुझु कोन थींदव। खणंदासीं न त उहो फ़ाइदो कोन थींदो। रोटीअ जी थाली अॻियां पई हुजे, चवंदासीं बुख ॾाढी लॻी आहे, ॾाढी बुख लॻी आहे, ॾाढी बुख लॻी आहे। रोटीअ जी थाली अॻियां पई हूंदी खणी, उन में 56 भोग हुजे, त असांजो पेट भरजंदो? न भरजंदो। पर खणी ऐं गिरह खाईंदासीं त पेट भरजंदो न। त हे बि जेसि ताईं अंदरि न उतारींदासीं तेसि ताईं कुझु कोन थींदो। जेको ॿुधऊं उहो थोरो थोरो करे असां खणूं, उहो अंदरि उतारियूं पंहिंजे जीवन में, वरी उन ते हलूं, तॾहिं थियो त असां सत्संग ॿुधोसीं। न त पोइ असां पंहिंजो टाइम पास करण था चाहियूं। भले थोरो खणूं, ज़रूरी कोन्हे त रोज़ असां 8 पन्ना पढ़ूं त 8 ई असांखे यादि ईंदा। उहे यादि न ईंदा एॾा 8 ई पन्ना, पर उन मां के 2-3 वचन त अहिड़ा हूंदा न जेके असां यादि करे सघूं। त रोज़ 2-3 वचन यादि कयूं त अॼु मां हीअं ॿुधो सत्संग में, पोइ मां ईअं हलां थी की न। इहो पंहिंजे मन सां पाण रोज़ ॻाल्हायूं। पंहिंजे मन सां ॻाल्हाइण माना भॻवान सां ॻाल्हाइण। त जेतिरो थिए पंहिंजो पाण खे सुधारियूं, पंहिंजो पाण खे ठाहियूं, ॿियनि में असांजो कोई कमु कान्हे। ऐं हेॾनि खे सुधारे कोन सघंदासीं, हेॾनि खे सुधारे सघंदासीं छा? त पंहिंजो पाण खे ठाहियूं, बसि पंहिंजो पाण खे सुधारियूं। आप चङा तो जग चङा। पाण सुठा हूंदासीं माना सभु सुठा ई असांखे नज़र ईंदा। न त पोइ असांजो बि सत्संग ॿुधणु अजायो आहे। असांखे दादी जन चवंदा, जे खणंदव न सत्संग त सम्झो तव्हां रांदि कई। ॿार रांदि कंदा आहिनि,
अॻे कोन मिटीअ जा रांदीका ठाहे उन में रांदि कंदा, पोइ उथंदा हुआसीं, पोइ ड्राए छॾींदा हुआसीं साॻो लतुनि सां, मिटीअ जा घर ठाहींदा हुआसीं, रांदि कंदा हुआसीं। त चवंदा इहे सम्झो रांदि कयव, हितां उथूं ऐं सभु जो हिते छंडे वञूं त पोइ कहिड़े कम जो सत्संग। पोइ त ॿिया माण्हू बि चवंदा न त ई कहिड़े सत्संग ते वेंदी आहे, चवंदा न ॿार ॾाढो ॾिघो हूंदो आहे, पोइ पीउ जो नालो ईंदो आहे, इहे कंहिंजो पुटु आहे, केॾी पियो मस्ती करे। त असांखे बि चवंदा त अहिड़ा कम असां छो कयूं जो माण्हू चवनि, असांजे करे असांजे गुरूअ जो नालो छो घटि थिए, सत्संग जो नालो छो घटि थिए, छो इहे चवनि त कहिड़े सत्संग में वेंदी आहे। ऐं खणंदासीं त चवंदियूं नी आई सत्संग ते भाई रोज़ वेंदी अथई, ॾाढो सिखी वई आहे। त अहिड़ा कम कयूं असां जो असांजे गुरूअ जो नालो बि मथे थिए। हुननि जो नालो त मथे आहे ई, असांजे करे हुननि जो घटि कोन थींदो। जग मञींदा जोगियुनि खे, जे तूं न मञींदे छा थींदो, असां हुनखे हेठि करे ई न सघंदासीं। असां संतनि जी आरती उतारींदा आहियूं इन करे त असांजी जय थिए, जय इन करे ॿोलाईंदा आहियूं त असांजो जयकार थिए। बाक़ी हुननि जूं आरतियूं उतारियूं पयूं, हुननि जो जय थी पई आहे, हू वास्यादू पिया आहिनि, हुननि खे कंहिंजी बि ज़रूरत कान्हे। साईं लालाराज असांखे चई विया त संत वास्यादू पिया आहिनि, पर असां पंहिंजे लाइ पाण खे मथे करण लाइ संतनि जो प्रचार कंदा आहियूं। हुननि जो त थियो पियो आहे, संतनि जा 21 कुल चवंदा आहिनि तरियल हूंदा आहिनि। कंहिं कुटुंब में हिकु संत हुजे नी त हुननि जा 21 कुल तरियल हूंदा आहिनि। हुननि खे पई न हूंदी आहे, हे जो ॾींहं राति सत्संग था कनि, हेॾा रड़ियूं वाका करे पंहिंजे शरीर ॾे बि नथा न्यारनि, न मींहुं ॾिसनि, न जुड़ ॾिसनि, न उस ॾिसनि, न थधि ॾिसनि, त असां जहिड़नि मूर्खनि जीवन जे करे था कनि त सभनि मां मन को हिकु सुधरे। बाक़ी हुननि खे को पंहिंजे लाइ कोन था कनि, हुननि पंहिंजो उद्धार करे छॾियो आहे, असांजे उद्धार लाइ था कनि। त न त असां जहिड़नि जो मृत्यु लोक में अचणु अजायो आहे, वरी वरी पिया ईंदासीं, वरी वरी पिया ॼमंदासीं ऐं मरंदासीं। त जेतिरो असां ॿुधूं उन जो 9 हिसो खणूं, रोज हिकु वचन रोज खणूं नी तॾहिं भला किथे पहुची वञूं। हिन आनंददायक वचन में त ईंदो आहे, हिकु साल में हिकु विकार तूं पारों पटे कढी न त बि तूं घटे मथ वारो न चइबे। हिकु साल में हिकु विकार। त असांखे विकार घणा आहिनि? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, चवंदा आहियूं 5, पर 6 वॾे में वॾो विकार अथव आळस, जंहिंजे करे असां ॿिया विकार कढी नथा सघूं, उनजो उद्यम ई नथा कयूं, उनजी कोशिश ई नथा कयूं त असां पाण मां विकार कढूं, असां पंहिंजे मन खे धुऊं। सत्संग ॿुधण माना मन जी ॿुआरी पाइण अथव। असांखे हे मिलियो आहे न सत्संग, सच ॾाढा भागन वारा आहियूं असां, जो असांखे अहिड़ो सत्संग मिलियो आहे। त उन जो लाभ वठूं, असां जेतिरो थिए करे वठूं। हिकु पल जो भरोसो कोन्हे, आहे कंहिंखे हिकु पल जो भरोसो? ख़बर आहे त केॾी महिल वेंदासीं, केॾी महिल काल ईंदो असांखे वठी वेंदो, कंहिंखे बि आहे ख़बर? पोइ बि केॾो पाण ते पावर था कयूं, ॼण अलाए केॾो जीअंदासीं असां। हे श्वास जेके असांखे मिलिया आहिनि ॾाढा अनमोल आहिनि, हिननि जो मुल्ह ई कोन्हे। मानुष जन्म एॾो कीमती आहे, पर असां हुनजी क़ीमत कोन कई आहे। हिकु हिकु श्वास माना हीरन लालन जवाननि खां बि मथे आहे। त
तहिड़ा त असां केई श्वास लुटायूं था, माना केॾो पाण खे घाटो था विझूं। हे ॿाहिरियों घाटो सहूं था, धन जो घाटो तुर पए त सहूं था। किथे ॿाहिरि बाज़ार था वञूं त केरु चवंदो इहा 1000 रुपए शइ आहे त चवंदासीं न 800 में ॾे न भई, ॾाढी महांगी थो ॾे। त हिननि जी क़ीमत कॾहिं कई आहे? असां केॾा श्वास था विञायूं। कीअं असांखे मानुष्य जन्म मिलियो आहे, वरी वरी मिलंदो, त पंहिंजी क़ीमत पाण न कंदासीं त ॿियो केरु कंदो? पोइ केरु न कंदो। पंहिंजी पाण खे क़ीमत करणी आहे। जेतिरो थिए पंहिंजो पाण खे ठाहिणो आहे। मिठो ॻाल्हायूं, निमिरता, सच ॻाल्हायूं, क्रोध न कयूं, कंहिंजी निंदा न कयूं। इहे ॻाल्हियूं पंहिंजो पाण खे सेखारियूं, उहा आदत विझूं, पोइ असां भक्ति करे सघंदासीं। हूअं भक्ति ॾुखी कान्हे, पर पाण खे जे ॾुखी थी लॻे त पहिरियों इहे कम कयूं। इहे सवला आहिनि नी कम, त इहे कयूं। मिठो ॻाल्हायूं, केॾो सभिनी खे ॾिसो वणे थो, ऐं उन में कोई ख़र्च आहे? पोइ बि छो नथा कयूं असां? सभिनी खे प्रेम ॾियूं बिना पैसे। प्रेम किथे ॿाहिरां त मिलंदो कोन, उहो अंदरां पाण खे पैदा करणो आहे। पाण चाहियूं था त मूंसां सभु सुठो हलनि, मूंसां सभु मिठो ॻाल्हाइनि, मूंखे सभु प्यार कनि, मां सभिनी खे वणां। चाहींदा आहियूं न? ऐं असां ओड़ो न हलूं, पर जहिड़ो पाण हलंदासीं न, साम्हूं मोट वरी अहिड़ी मिलंदी आहे। त जेतिरो थिए पाण खे बसि ठाहियूं, ॿियो कुझु कोन्हे करणो, पाण खे ई ठाहिणो। बोले सतगुरु देव भगवान।